अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों, दुलाब एक सोप सीरियल रेटिंग के हिसाब से 1 नंबर ते अची चुको है। हिन ड्रामे के टक्कर ॾियण जे लाइ कहिड़ो ड्रामो तैयार थी रहियो आहे? वेरन जी वस्ती या दो ड्रामो? जी हाँ दोस्तों, अॼु तव्हां सां बेहतरीन अपडेट्स मां शेयर कंदो हलां। दोस्तों, वेरन जी वस्ती ड्रामो भी एक बेहतरीन सुठो ड्रामो है। इन में को शक ना है कि हू टक्कर नथो ॾेई सघे। टक्कर दुलाब ड्रामे के हू ॾेई सघे तो। उन्हीं सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो ड्रामो आहे जंहिंजो नालो आहे दो। बेहतरीन सोप सीरियल आहे। मिरान टीवी वारनि जो सोप सीरियल आहे। उन जी भी कम अज़ कम 300 खां 400 एपिसोड तैयार कया वेंदा ऐं उन जी हिन महीने जी आख़िरी तारीख़नि में दिसंबर जी स्टार्टिंग में यानी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। जनवरी में दो ड्रामो जो पहिरियों एपिसोड हलायो वेंदो। उन्हीं में दोस्तों कोशिश लगी पई आहे त लाला रफ़ीक ज़हूर साहब यानी उर्फ मूसा के कास्ट कयो वञे। उन सां राब्ता भी हलनि था ऐं उहो छो त पाण टीचर आहे, मसरूफ़ हूंदो आहे, घणो ड्रामनि में घटि ईंदो आहे। ऐं असद कुरैशी भी आहे, ॿिया अदाकार भी आहिनि जंहिंमें मीर इरफान शेख भी आहे। अगरि उन में जेको आहे लाला रफ़ीक ज़हूर साहब सिलेक्ट थी वियो त पोइ दोस्तों हू ड्रामो दुलाब के दो कटे वेंदो।